रोशनी जे शहर कराची मां शमीम सुमरो जी लिखियल वाई अवंजे नज़र रोज़ ॾिसां थी राह ईंदे अलाए कॾहिं तो। रोज़ ॾिसां थी राह ईंदे अलाए कॾहिं तो। साजन तुंहिंजी सिक में सुॾका भरे साह ईंदे अलाए कॾहिं तो। अखियुनि मंझां था वहनि लुढ़कनि जा दरिया ईंदे अलाए कॾहिं तो। गुज़रिया तुंहिंजी तात में कई मिठड़ा माह ईंदे अलाए कॾहिं तो। तोसां हिन शमीम जा साॻा आहिनि चाह ईंदे अलाए कॾहिं तो। रोज़ ॾिसां थी राह ईंदे अलाए कॾहिं तो।